अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल नाविल निगार सिराज किस्त 45। सुबुह जो उथण सां उहो मंज़ूर खे ॾिसण वियो। उते पहुचण सां हिन ॾिठो त बाजी मंज़ूर जे सेरांदीअ खां वेठी हुई ऐं हू माण्हू हिकु इंजेक्शन ठाहे रहियो हो। का ख़तरे जी ॻाल्हि त कान्हे अब्दू, बाजीअ हुन माण्हूअ खे मुखातिब थींदे चयो। न, ख़तरे जी का ॻाल्हि कान्हे, फ़क़ति बुखार वधणु न घुरिजेसि। अब्दूअ सुई मंज़ूर जे ॿांह में टुंबींदे चयो। छोकिरीअ जी मिड़े पारत अथई, हीअ असांजो ख़ासि माण्हू आहे अब्दू। अब्दूअ जे मुंहं ते ॼाण भरी मुर्क फैलिजी वई। अवी को फ़िक्र न करियो, अब्दूअ दिलदारीअ जे अंदाज़ में चयो ऐं ॿाहिरि हलियो वियो। हिन जे वञण खां पोइ बाजीअ अनूअ ॾांहुं ध्यानु ॾिनो। घड़ी खनि त हिनखे अजीब नज़रुनि सां ॾिसंदी रही। पोइ चयईं, सेठ ते फ़ैर तो कयो हो न? अनूअ फ़क़ति कंध सां हाकार कई। तो वटि रिवाल्वर न हो छा, जो तो छिरनि वारी बंदूक इस्तेमालु कई? जेकॾहिं छिरनि जे टिण पखण जे करे बची पवे हा त पोइ? मूंखे त कंहिंजे धकु हणण जो ख़्यालु ई कोन हो। जॾहिं मंज़ूर ते फ़ायर कयईं तॾहिं मूं बि फ़ायर कयो। उन वक़्तु उहो ख़्यालु ई न आयुमि त बंदूक इस्तेमालु करियां या रिवाल्वर कढी वठां। अनूअ खे सम्झ में न आयो त बाजीअ उहो सुवालु छो कयो। मंज़ूर तोखे कोन ॿुधायो हो त सेठ खे कीअं बि करे ख़तमु करिणो हो? उन सवाल त अनूअ खे हेकारी हैरत में विझी छॾियो। जी न, हिन मुख़्तसिर जवाबु ॾिनो। त पोइ हिन जे ज़ाल खे छो न ख़तमु कयो? बाजीअ वरी पुछियो। हूअ ख़तमु थी वई, मूं पाण मथसि 2 फ़ायर कया। अनूअ ॼाणी वाणी कूड़ ॻाल्हायो। बेवकूफ़, तुंहिंजा 2 निशाना ख़ता थी विया। हूअ अञा जेरी आहे ऐं चवे थी त उहो खूनीअ खे कंहिं बि वक़्तु सुञाणे वठंदी। पुलिस अख़बार खे जेको बयानु ॾिनो आहे उन मां सिधो सऊं तुंहिंजा उञाण था मिलनि। अनूअ खे घड़ीअ लाइ त ढकर चढ़ी विया, पर हिन हिमत कंदे चयो, रोशनी एतिरी झकी हुई जो हुनजो इम्कानु बिल्कुलु घटि आहे त हू मूंखे सुञाणे सघंदी। अनूअ ॼण त पाण खे आथत ॾींदे चयो। बहरहाल कुझु ॾींहं तुंहिंजो ॿाहिरि निकिरणु बंदि, जेसीं हा हू टरे तेसीं अवी सभु हिते ई रहंदा। चङो आउं हलां थी। बाजी उथी हली वई। हू बि हेठि हलियो आयो। हिकिड़ो नौकर संदसि नाश्तो कमरे में ई खणी आयो। नाश्तो करे हू वरी मथे कमरे में मोटी आयो। हिन मंज़ूर खां कई ॻाल्हियूं पुछण ते घुरियूं। हिनखे अलाए जे उहा छो पक थी वई त हीउ समूरो मामिलो चङीअ तरह सोचियल सम्झियल हो। जेकॾहिं सेठ बरकत अलीअ जी ज़ाल अरड़ियूं न करे हा या हू फ़ायर न करे हा तॾहिं बि कम लथे खां पोइ सेठ खे मारणो हो छो? उहा ॻाल्हि हिन मंज़ूर खां मालूम करण ते घुरी। हिनखे सेठ लाइ का बि हमदर्दी न हुई, मगर ॾोह जी तरतीब खां हिनखे गैर वाक़िफ़ रखियो वियो। उन ते हिनखे ॾाढी ख़ार आई। हू मंज़ूर जे साम्हूं कुर्सीअ ते वेही रहियो ऐं मंज़ूर जे ज़र्द चहिरे ॾांहुं घूरींदो रहियो। हिन जे साम्हूं अहिड़ो माण्हू हो जंहिंखे कंहिं माण्हूअ खे मारण में ज़रो बि विसविसो न थींदो हो। दिलि जी कठोरता त हिन जी पंहिंजी दिलि में बि हुई, पर हिन जी कठोरता शायदि नफ़रत जो नतीजो हुई ऐं मंज़ूर जी कठोरता ॼण त अॻु रिथियल हुई। ईअं छो आहे? हिनखे ईअं महसूसु थियणु लॻो ॼण त हिन जे दिलि में हाणे नफ़रत खां बि नफ़रत थींदी थी वई। ॿियनि लफ़्ज़नि में हाणे हू पंहिंजे पाण खे धिकारणु लॻो। हू महज़ ॿियनि जे हथनि में रांदीको, बाजीअ जे हथनि में, मंज़ूर जे हथनि में, ऐं हुनखे उहो बि ख़्यालु थियो निहायती हल्को ऐं ख़फ़ीफ़ त हू बास जे हथनि में रांदीको हो। उहो बास केरु हो? हू हिननि सभिनी जे ज़िंदगीअ ते एॾो हावी छो हो? हिनखे नंढे हूंदे जे पोपीरनि जो तमाशो यादि अची वियो। पुतलियुनि जे हुन नाच में नचाईंदड़ जो हथु लिकल हूंदो हो ऐं हिननि जे हिन नाच में बि नचाईंदड़ जो हथु हो। कंहिंजो हथु? बाजीअ जो या बास जो, या अञा कंहिं ॿिए हो, या अञा कंहिं ॿिए जो? न, बाजी ख़ुदि हिकु पोपरी, हिकु पुतली हुई जंहिंजी वाघ ॾोर शायदि ॿियनि जे हथ में हुई। शायदि मंज़ूर उन वाघ जो अॻियूं छेड़ो ॾिसी चुको हो। हू हुननि वीचारनि में हो त गुलू लंघे आयो। गुलूअ खे ॾिसी उहो हैरत में पइजी वियो। हीअ हिकु राति में गुलूअ खे छा थी वियो? हिन जो मुंहुं पीलो पीलो, अखियुनि में कन वरियनि जो ओजागो। संदसि हेठियों चप ज़रे ज़रे निहायत हल्की जुंबश करण ते लॻो। ॼण त कुझु चवण जो इरादो हुजेसि पर चई न सघंदो हुजे। ईअं थिए महसूसु थियो ॼण त हिनखे कंहिं ज़हरोई क़बर में पूरे छॾियो हुजे ऐं उतां रड़ियूं कंदे भॼी आयो हुजे। अड़े गुलू, ख़ैर त आहे? हीअ तुंहिंजे मुंहं खे छा थियो आहे? यरभण सां सॼी राति निंड न आई आहे। हिन ॾिठो त गुलूअ जे आवाज़ में हकड़पणो ऐं ॿाताण अची वई हुई ऐं हिन जे हथनि में बि हल्की जुंबश हुई।
हिन उथी गुलूअ जो हथु पंहिंजे हथ में वरितो। गुलूअ जो हथु ॼण त सेई तप खां ॾकी पाणीअ खां ॿाहिरि निकितल मच्छीअ वांगुरु टपका खाई रहियो हो। हीअ कहिड़ी बीमारी लॻी आहे हिनखे, अनुअ सोचियो। गुलू तुंहिंजी शायदि तबियत ठीकु न आहे, अनुअ हमदर्दीअ मां चयो। उन हमदर्दीअ हिन ते हिकु अजीब असरु कयो ऐं हू सॼो कुरड़ीअ वांगुरु ॾकणु लॻो। अनुअ खे स्कूलनि ते दिलदारी ऐं आथत जो हल्को ज़ोर ॾिनो, पर गुलूअ जी ॾकणी बंदि न थी। ऐं पोइ हिन ॾिठो त लुड़क गुलूअ जे अखियुनि मां वही गलनि तां हेठि लहण लॻा ऐं हिन बेकाबू आवाज़ में बाताईंदे चयो, अनु, हीअ ज़िंदगी मुंहिंजे लाइ न आहे। ख़ुदा जो कसम, असीं हाणे बिल्कुलु पापी बणिजी विया आहियूं। अनु, हल त हितां निकिरी हलूं, न त फाहीअ चढ़ंदासूं। पर बि गुलू केॾांहुं हलूं, चरियो न थी। मुड़ुसु माण्हू थी अनुअ खे सम्झाईंदे चयो, हल त ॻोठु हलूं। हरे पंजारी त पाण खां कान वई आहे, पंहिंजे अबे ॾाॾे जो कमु आहे। घटि में घटि ही कीस त कोन कंदासूं। हर पंजारीअ में ॻोठ वारा सुखिया आहिनि जो पाण सुखिया थींदासूं, ऐं हर पंजारी असांखे केरु ॾींदो, ज़मीन किथां ईंदी। अनुअ बेख़्यालीअ मां चयो, हितां जेके पैसा मिलंदा उन्हनि मां हली ॿनीअ टुकुर वठंदासूं, या वॾेरे खे मिनत कंदासूं त ऐं उते जी पुलिस असांजी ॻोल्हा में आहे, तंहिंजो छा थींदो। अनुअ जी मर्ज़ी त न हुई, पर हिन जे वात मां उहे लफ़्ज़ निकिरी विया। गुलू घड़ीअ लाइ अनुअ खे ॾिसंदो रहियो। आहिस्ते आहिस्ते उन्हनि लफ़्ज़नि हिन ते असरु कयो ऐं नए सरे हिन जे बदन में ॾकिणीअ जी लहर लंघी वई। ऐं पोइ ॼण त घुटिजंदे चयईं, पर हाणे मूंखां हिते रहियो न थींदो, आउं चरियो थी पवंदुसि। हीअ मुंहिंजे हथनि खे त ॾिस। ईअं चई हुन ॿई हथ खणी आॾो झलिया। अनुअ खे पंहिंजे अखियुनि ते एतबार न आयो। हिन जा हथ अहिड़े नमूने ॾकी रहिया हुआ ॼण त हिन खे ठुठियुनि वटां को ॾंभ ॾेई रहियो हो। हिन खे पंहिंजे यार गुलूअ ते रहम अची वियो। हिन खे हिन जे नंढे हूंदे जो साथ यादि अची वियो ऐं हिन वरी बि खेसि भाकुर पाईंदे चयो, गुलू, रख धणीअ ते। कुझु ॾींहंनि खां पोइ तूं पंहिंजो बिजलीअ जो दुकानु खोले वेही रहिजांइ, ऐं भाॼीअ खे पाण ई सम्झाईंदुसि। पक थो ॾींहुं या? गुलूअ खे एतबार ई न थे आयो। पक मुड़साणी ॾाढी, हाणे त खिल हींअरपण सां खिल मोकिलाए वेई। तॾहिं बि हिकु बीमार खिल हिन जे ॾकंदड़ चपनि जे लर्ज़िश में समाइजी वई ऐं गुलू हेठि हलियो वियो। हू घड़ी सोच में कुर्सीअ ते वेठो रहियो। अब्दू आयो ऐं अची मंज़ूर जी नब्ज़ ॾिठाई। जीअं ई हिन मंज़ूर जो हथु मथे खयूं, मंज़ूर अखियूं खोले छॾियूं। उन्हनि अखियुनि में केतिरी न पीड़ा हुई। कीअं आई? अनुअ पुछियो। मंज़ूर जे मुंहं ते हल्की मुर्क छांइजी वई। अब्दू इशारे सां अनुअ खे ॻाल्हाइण खां मना कई ऐं वरी बि हिकु सुई हणी हलियो वियो। हिननि खे ॻाढ़े बंगले ते रहंदे 4 ॾींहं थी विया। मंज़ूर जी तबियत बि सुधंदी वई, पर अञा खेसि उथी विहण या हेठि लहण जी मन हुई। बोरियत खां अनवर सॼो ॾींहुं या उबासियूं ॾींदो रहंदो या सुतो पियो हूंदो। केॾी महिल मंज़ूर सां या गुलूअ सां खिल चर्चो करे वरी वञी सुम्ही रहंदो। हिन खे हाणे अजीब बेढंगा ख़्वाब सताइण लॻा हुआ। कन में हू पाण खे मंडो टुंडो थियल ॾिसंदो त कॾहिं हिन खे ईअं महसूसु थींदो ॼण त 2 अखियूं मुसलसल हिन जो पीछो कंदियूं थी रहियूं। उहे अखियूं घड़ीअ सेठ बरकत अलीअ जे ज़ाल जूं हुयूं त घड़ीअ राणीअ जूं। जीअं जीअं ॾींहं गुज़रंदा विया, राणीअ जा ख़्याल हिन खे वधीक सताइण लॻा। अखियुनि बंदि कंदे ई राणीअ जूं अधु खुलियल अखियूं पंहिंजे समूरे शराबी कैफ़ियत सां हिन जे अखियुनि में घूरे चवंदियूं हुयूं, छोरा, 9 सालनि जी पुराणी प्रीत तोखे ॾेई वेठी आहियां। हिकु ॾींहुं सुबुह जो बाजी मुरकंदे हिननि जे कमरे में दाख़िल थी ऐं खेनि खिलंदे ख़ुशख़बरी ॿुधायईं त सेठ बरकत अलीअ जा खूनी लधा आहिनि ऐं हाणे हू ॿाहिरि निकिरी सघंदा। अनुअ ते उन ख़बर जो उल्टो असरु थियो। हिन ते ॼण विॼु किरी पई। सेठ बरकत अलीअ जा खूनी? हू उन मुतलिक़ सोचींदे बाजीअ सां गॾिजी बंगले ते पहुतो। पंहिंजे कमरे में पहुची हिन ताज़ी अख़बार ॾिठी। पुठिएं सिफ़े ते 2 ॼणनि जा फ़ोटो बि ॾिनल हुआ। 2 जवान मुड़ुस ते मालूम थिया ऐं संदन ॾाढ़ियूं वधियल हुयूं। संदन अखियुनि मां वहशत बकी रही हुई। ख़बर में शदमद सां शहर जी पुलिस जी जानफिशानीअ जो ज़िक्र ॾिनल हो। ख़बर पढ़ंदे अनु मुरकण लॻो। उन ख़बर जी जा बिल्कुलु हेठां हिकु ॿी ख़बर ते
हिन जा मुरकंदड़ चप ओचितो बंदि थी विया। उन ख़बर में उहो ॼाणायल हो त मशहूरु सनअतकार नवाब शराफ़त जान दहलवीअ पंहिंजे दोस्त सेठ बरकत अलीअ जे मौत ते ग़म ऐं गुस्से जो इज़हार कंदे उन्हनि पुलिस वारनि लाइ 10,000 रुपयनि जो इनाम आछियो हो, जेके सेठ बरकत अलीअ जे कातिलनि खे पकिड़े क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत कंदा। उन ख़बर जे पासे में नवाब साहब पुलिस जे हिकु वॾे ऑफिसर खे उन रक़म जो चेक ॾेई रहियो हो। नवाब साहब अनूअ ज़हन ते थोरो ई ज़ोर ॾिनो त हिन खे नवाब साहब सां मुलाक़ात यादि अची वई ऐं हिन जे आॾो केतिरा पर्दा हटी विया।